परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कराची जे एक्सपो सेंटर में इंटरनेशनल दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2022 जो इफ्तिताह करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श खासखेली मूजिब इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जदीद टेक्नोलॉजी ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो इस्तेमाल तरक्की जी राह में तमामु घणो मददगार आहे। ख़्यालनि खे मुनज़्ज़म करण सां गॾियल सहकार ऐं लाॻापनि जी बहितरी में मदद मिलंदी। हुन चयो त पाकिस्तान डिफ़ॉल्ट जे ख़तरे मां निकिरी चुको आहे। हाणे मुल्क खे मुआइशी चैलेंजिस मां कढण लाइ इतिहादी हुकूमत कम करे रही आहे। इतिहादी हुकूमत केतिरनि ई चैलेंजनि खे मुंहुं ॾेई रही आहे। परडेही वज़ीर चयो त पाकिस्तान दुनिया में अमन लाइ कम कयो आहे ऐं कंदो रहंदो। पंहिंजे परडेही पॉलिसी तहत ॿियनि मुल्कनि सां लाॻापा बहितर करे रहियो आहे। ख़िते जी बहितरी लाइ कश्मीर मसइले जो पुरअमन हल ज़रूरी आहे। होॾां दिफ़ाई नुमाइश लाइ ट्रैफ़िक प्लान जारी कयो वियो आहे, जंहिं मूजिबि नुमाइश दौरान सर शाह सलेमान रोड सुबुह 7 वॻे खां शाम 6 वॻे ताईं बंदि रहंदो ऐं रुॻो परमिट रखंदड़ गाॾियुनि खे एक्सपो सेंटर में दाख़िल थियण जी इजाज़त हूंदी। शारह फैसल नर्सरी खां ईंदड़ ट्रैफ़िक खे स्टेडियम खां ॿाहिरि एक्सपो ॾांहुं वञण जी इजाज़त न हूंदी।